दरिया खान मरीची मदीना मस्जिद में जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुनासिबत सां अज़ीम शान जलसो मुनक़िद कयो वियो। जश्न ईद मिलादुल नबी जे जलसे खे ख़िताब कंदे अमजद अली अतारी चयो त रब पाक ही दुनिया पंहिंजे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में वजूद में आंदी आहे। रब पाक जे तरफ़ां पंहिंजे बाननि खे मिलंदड़ नेमतुनि मां सभ खां अफ़ज़ल तरीन नेमत हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे। इन पाक हस्ती जी विलादत जी जेतिरी ख़ुशी मल्हाइजे उहा घटि आहे। हुन चयो त पाकिस्तान समेत समूरे आलम इस्लाम में आका जी आमद जूं ख़ुशियूं मल्हायूं पियूं वञनि। मस्जिदनि घरनि ऐं बाज़ारनि खे सींगारियो वियो आहे, जॾहिं त जश्न ईद मिलादुल नबी जे जलसे में मशहूर नातख़्वाननि पारां नातख़्वानी पिणु कई वई। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।